या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त मुंहिंजी क़ौम में जॾहिं बेहयाई ऐं बदकारी वधी वेंदी न त अल्लाह पाक जा ॿ अज़ाब नाज़िल थींदा। ॿ अज़ाब। नंबर 1 ते नौजवाननि हसीननि जा कंधनि ते लाश खणंदा। नंबर 2 अहिड़ी बीमारी फैलिजी वेंदी जंहिंजो को इलाज बि न मिलंदो। खुदा जो कसम प्यारे आका मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान। यादि रखो इंसान हाणे जेको दौर शुरू थियो आहे न, इहो मोहबत खे तबाह ऐं बर्बाद करण जो शुरू थियो अथव। एतिरी पंहिंजी पोइ ते पोख पोखे वञिजो जो तव्हांजे मोए खां पोशल कंहिंखे यादि अचो त उहे तव्हांजी मग़फ़रत जी दुआ घुरनि। जंहिंजी औलाद बदकिरदार, जंहिंजी औलाद ग़लत रस्ता अख़्तियार कंदी, उन्हनि जे वॾनि खे अज़ाब मिलंदा। अज़ाब। अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम क़ुरान पाक में औलाद जी हिदायत घणो कुझु में फरमाए, घणो कुझु। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि औलाद जे बारे में घणो कुझु फरमाए, पर तव्हां हर शइ खे नज़र अंदाज़ करे वेठा। पोइ ते एतिरी पोख पोखे वञ जो तूं कंहिंखे शल यादि अचे, तुंहिंजी मग़फ़रत जी दुआ घुर। पंहिंजी औलाद खे क़ब्रस्तान जी लोकेशन ॾेखारे छॾ जो तुंहिंजे मोए खां बाद में तुंहिंजी पैरवी अख़्तियार करे। जॾहिं बि क़ब्रस्तान में वञो, वॾनि खे बख़्शिश जी दुआ जे लाइ त पंहिंजी औलाद खे पाण सां गॾु वठी वञो। उहे जॾहिं तव्हांजी कापी पंहिंजे दिमाग़ ते विहारींदा न त सुभाणे तव्हां हिन क़ब्र में पिया हूंदव न त तव्हांजी क़ब्र ते शल उहा औलाद अचे। अॻिते अहिड़ो दौर थो अचे, रब जी ज़ात जो कसम, शल कंहिंजी क़ब्र बि आबाद थिए। दजाली दौर, मोहबत ख़तम कराइण वारो दौर अची वियो। अॼु नफ़रत घणी मिलंदई, मोहबत सफ़ा घटि मिलंदी। माण्हू फिरी विया अथव। अल्लाह जो कसम, संभालियो इंसानो, पाण खे संभालियो। मोहबत फैलाए पंहिंजे घर खां शुरू कर, ॿार ख़तम कर। मोहबत फैलाए पंहिंजे घर भातियुनि खां शुरू कर, ॿार ख़तम कर। इहा मोहबत फैलाइण बि तोखे मौलवी हूंदे ॼण ज़िंदा रखनि। हर वक़्तु माल मिल्कियत जे कॾ न लॻ। इहा इते ई रखी वेंदे, इते ई छॾे वेंदे, पोयनि खे विड़ाए वेंदे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा फरमान ॿुधी करे बि साईं जन खे नज़र अंदाज़ थो करे। इन जी सज़ा तोखे इन दुनिया में बि मिलंदी, आख़िरत में बि मिलंदी। यादि रखो इंसान, अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम गफ़ूर रहीम त वरी क़ुरान में लिखे थो वाहिदुल क़हार बि आहे। जॾहिं मां कहर ते आयो, मैं क़यामत ताईं न बख्शींदुमि। अॼु चेहरे ते या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत मुबारक कम कहिड़ा तो करे थोड़ी ख़बर पवई थी। या रसूल अल्लाह जो शान तो रखे। ॾेखा वारी इबादत न कंदा कयो। ॾेखा वारी इबादत तव्हांखे ज़लील ऐं ख़्वार कराईंदी। ॾेखा वारी इबादत तव्हांखे माण्हुनि जी नज़रनि में इहा ज़ाहिर कराईंदी आहे त अंदर में ज़ंग अथई, ॿाहिरों इहा रंग अथई। न कर, सख़्ती सां मना थियल आहे। इबादत उहा हूंदी आहे जेका अल्लाह जे घर में करे, जेका तूं पंहिंजे कमरे में करे, उहा इबादत तोखे खटाईंदी। मूंखे ख़बर आहे तूं या रसूल अल्लाह जी सुन्नत मुबारक पंहिंजे चेहरे ते सजाए वेठो आहे, कम कहिड़ा तो करे, मूंखे ख़बर आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन न बख्शींदई, माफ़ न कंदई। हाणे बि वक़्त ताईं ज़िंदा आहे,
वक्त ते जिंदा आहिनि, रब खां तौबा ताइब जी माफ़ी घुर, अस्तगफिरुल्लाह व अतूबु इलैह, अस्तगफिरुल्लाह व अतूबु इलैह, अस्तगफिरुल्लाह व अतूबु इलैह। खुदा जो कसम, रब माफ़ करण वारो। याद रखो इंसान, जे शयुनि खां या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मना फरमाई आहे, उन शइ में हथ न विझो। या रसूलुल्लाह जी इज़त जो ख़्यालु कयो, या रसूलुल्लाह जी इज़त जो ख़्यालु कयो। जवानो, या रसूलुल्लाह खे केतिरी तकलीफ़ूं ॾिसणी पयूं रब जे दीन खे बचाइण जे करे। या रसूलुल्लाह जन पंहिंजी आल बि शहीद करा, आल औलाद बि शहीद करा दीन जे ख़ातिर। अॼु असां उन्हनि जा उम्मती आहियूं, कहिड़ा था कम कयूं? पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिठी न। मुनाफ़िक़त वारी मोहबतियूं माण्हुनि में न फैलायो। मोहबत उहा फैलायो जिते पाण अमल कयो। अमल पाण कयो न, पोइ वरी चओ असां मोहबती आहियूं। ॿुॾी मरो, रब जी ज़ात जो कसम, ॿुॾी मरो। इहे न कयो चापलूसी वारा कम, अल्लाह रब्बुल आलमीन सुकून खसे छॾींदो। यादि रखो इंसान, अल्लाह सां जेकॾहिं सचे थियण जी चाहत रखे थो न, त सभ खां पहिरियों अंदर मां इहा ज़ंग, इहा मेर कढी छॾ। अल्लाह तोखे وإلى مواعيد جود مولاك ارعي، وإذا تأخر مطلب